इंसान दुनिया में आयो एक मकसद खने। अल्लाह तबारक व तआला इन्हें इंसान के पूरी कायनात पूरी इंसान मखलूक़ात में अशरफ अहसन करे बनायो। लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम। रब फरमायो तो इंसान मूँ तो के पूरी कायनात में सब का वधीक अहसन ऐं सुहिणो करे पैदा फरमायो। बेहतरीन खिलकत में तो के पैदा फरमायो। कद्दो क़ामत के एतबार से, जिस्म जसामत के एतबार से, शक्ल सूरत के एतबार से इंसान सब का सुहिणो आहे। रब्बा तो वो इंसान के सब का वधीक अहसन ऐं सुहिणो करे पैदा कयो। पर हाणे मूंखां चाही छा थो? रब तो फरमाए माना शक्ल के एतबार से, सूरत के एतबार से, कद्दो क़ामत के एतबार से, गुफ्तार रफ्तार ऐं अंदाज़ के एतबार से मूं रब तो के पूरी मखलूक़ात में सुहिणो करे पैदा फरमायो आहे। हाणे चाहियां इहो थो त ईमान ऐं अमल के एतबार से तू पंहिंजे पाण के सब का बेहतर करे पेश कर। इन जी सुभाणे क़यामत जे ॾींहुं परख थींदी ऐं उन परख जे लाइ अल्लाह तबारक व तआला फ़लसफ़े मौत व हयात रखियो। अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला। अल्लाह उहा जे मौत ऐं हयात पैदा कई ता त अवां खे परखे त अमल जे एतबार सां अवां सब खां बेहतर सुनो। अमल के एतबार से सब का अहसन के तबानो अमल के एतबार से सब का अहसन थी करे वने तो अल्लाह तबारक व तआला वटि उन जो इस्तक़बाल आहे। इन्नल लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नह अल्लती कुंतुम तुअदून। जे बाने चो त मुंहिंजो रब अल्लाह हुआ वरी उन ॻाल्हि जे मथां बि हक़ वरितो, यानी अल्लाह जे अहकामात के मद्देनज़र रखे करे उन के मुताबिक ज़िंदगी गुजारियों। रब चाही ज़िंदगी गुजारियों तो फरमाया मौत वारे वक़्त में जॾहिं हू दुनिया खे छॾण वारो हूंदो आहे त रहमत जा फ़रिश्ता नाज़िल थींदा आहिनि ऐं अची करे उनखे तसल्लियूं ॾींदा आहिनि, दिलदारियूं ॾींदा आहिनि त अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू। हाणे ॿानो वञे पियो तमामु ओड़ांगे सफ़र ते ऐं आहे बि अकेलाई वारो सफ़र, मुश्किल तरीन सफ़र आहे। आल अयाल ख़ानदान सब कुछ छॾे पियो वञे त फ़रिश्ता अची करे उनखे तसल्लियूं ॾियनि था त अल्लाह तख़ाफ़, ख़ौफ़ न कर, डप न कर, वला तहज़नू, पोइरनि जो बि फ़िक्र न कर। घर वारनि जो छा थींदो, औलाद जो छा थींदो, पुड़नि माइटनि जो छा थींदो, न पोइरनि जो फ़िक्र कर न पंहिंजे जान जो तूं ख़ौफ़ कर। वअबशिरू बिल जन्नह अल्लती कुंतुम तुअदून, बल्कि जन्नत की खुशखबरी सां ख़ुशि थी जंहिंजो तव्हां सां वाइदो कयो वियो। माण्हू दुनिया में जलवत में आहे, अहल अयाल ख़ानदान दोस्त अहबाब संगत साथ सभिनी सां गॾु ज़िंदगी गुज़ारे पियो। अॼु आख़िरत जे सफ़र ते रवानो पियो थिए त सफ़ा तने तनहा अकेलो आहे ऐं अकेलाई जे करे हीउ ॿानो थोरो ग़ैर मानूस थिए थो, परेशान ऐं पेशेमान थिए थो त अकेलो इन सफ़र ते वञा पियो छा थींदो त फ़रिश्ता उनखे तसली ॾियनि था त नहनु औलियाउकुम फ़िल हयाति दुनिया व फ़िल आख़िरा। पंहिंजे पाण खे अकेलो न सम्झ, असां दुनिया जी हयाती में बि तोसां गॾु हुयासीं ऐं आख़िरत में बि तोसां गॾु। वलकुम फ़ीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फ़ीहा मा तदउन। ऐं बानो जन्नत में जो पहुचे थो त जन्नत में बाने जे लाइ मन चाही ज़िंदगी आहे, जेको चाहे उहो वञी करे नेमत अल्लाह जी इस्तेमालु करे। वलकुम फ़ीहा मा तदउन, जेका घुर थिए पई बाने खे उहा शइ मिले पई, छो त नुज़ुलुम मिन ग़फ़ूरिर रहीम। त दुनिया में बाने खे आख़िरत कमाइणी आहे, जन्नत कमाइणी आहे ऐं आमाल के एतबार से पंहिंजो पान के जहन्नम का बचायो। ईमान का बाद में अमल तमाम अहम शे है। अमल से बनती है जिंदगी, जन्नत भी जहन्नम भी। ये खाकी अपनी फितरत में न होती है न नारी। अमल सां ही पाने की आखिरत ठहे थी। जे अमल आहिनि सुठा त जन्नत भी ठहे ऐं जेकॾहिं अमल बद आहे त बनो पंहिंजे लाइ जहन्नम बि ठाहे। ऐं अल्लाह ताला हुकुम फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा। ईमान वारो पंहिंजो पाण खे ऐं पंहिंजे अहल अयाल खे जहन्नम जी बाहि खां बचायो। पंहिंजो पाण खे बि जहन्नम खां बचायो। अल्लाह जी तरफ़ों जेके तव्हांखे अहकाम मिलियल आहिनि उन्हनि अहकामात खे पूरो कयो।
जिन शयुनि खां रोकियो वियो आहे रुकिजी पओ। हराम आहे मनहियात आहे जिन शइ खां रोकियो त पाण रुकिजी पओ ऐं वरी पंहिंजे अहल अयाल खे बि नसीहत लॻायो। निमाज़ आहे, रोज़ो आहे, अल्लाह जी इबादत आहे, इन जे मथां पंहिंजे अहल अयाल खे लॻायो ऐं उन्हनि खे बि आयो। छो त कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसूलुन अन रइयतिही। अवाम हर हिकु जेको आहे हू धनार आहे ऐं हर धनार खां धन जे मुतालिक़ पुछा थींदी आहे त अवां जे बि जेके माताहत आहिनि उन जे मुतालिक़ पुछा थींदी। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे जॾहिं हुकुम थियो वानज़िर अशीरतकल अक़रबीन, मुंहिंजा महबूब पंहिंजे क़रीबी रिश्तेदारनि खे वञी करे ॾेजार। त आका साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे अहल अयाल खे ॾेजारियो। बीबी फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा खे फरमायो, फातिमा ईमान ऐं अमल वारी ज़िंदगी गुज़ार। दुनिया में ना तुंहिंजो सहारो बणी सघंदो पर आख़िरत में तुंहिंजो सहारो नथो बणी सघां। सिर्फ़ु तूं पंहिंजे अमल ऐं ईमान ऐं अमल वारी ज़िंदगी गुज़ार। बीबी सफ़िया रज़ी अल्लाह तआला अन्हा की इहा दावत वरी पंहिंजे पूरे ख़ानदान खे, कुरैश खे ऐं क़बाइल खे सॾे करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजी क़राबत जो वास्तो ॾेई करे चवंदा हुआ त दुनिया में तव्हां अवां जे कमु अची सघां थो पर ईमान ऐं अमल साल खां सवाइ आख़िरत में तव्हांखे कमु नथो अची सघे। इन करे ईमान त माण्हू जे मथां लाज़िम आहे त पाण बि अल्लाह तबारक व तआला खे राज़ी करे ऐं पंहिंजो अहल अयाल ख़ानदान औलाद उन खे बि जहन्नम जी बाहि खां बचाए माना नेक अमाल उठी करे अचे। बाड़ो नंढो थिए पियो, शरीयत मुतहर जो हुकुम आहे मुरू सिबियानकुम बिस्सलात, त ॿारड़े खे तव्हां निमाज़ जो हुकुम कयो जॾहिं हू 7 सालनि जो आहे। वज़रिबुहुम इज़ा कानू 10 सिनीन, ऐं जॾहिं हू 10 सालनि जा थियनि पिया त मार ॾेई करे निमाज़ पढ़ायो, उन्हनि जा बिस्तर अलॻि कयो। उन तालीम ऐं तरबियत वारे जे मथां लाज़िम थी थिए त असां पंहिंजो बि फ़िक्र कयूं, पंहिंजे अहल अयाल ख़ानदान जी फ़िक्र कयूं, बल्कि पूरी उम्मत मुस्लिमा जो असांखे फ़िक्र करिणो आहे। त इन फ़िक्र खे पैदा करण जे लाइ, उजागर करण जे लाइ हिकु माहौल जी ज़रूरत हूंदी आहे। इंसान माहौल खां मुतासिर थींदो आहे। रब फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह व कूनू मअस सादिक़ीन, ईमान वारो अल्लाह खां डिॼो ऐं सचनि सां गॾिजी पओ। यानी जिन जो अल्लाह सां तालुक़ सचो आहे तव्हां उन्हनि सां गॾु रहंदो, सालिहीन सां रहंदो त उन जा असरात तव्हांखे थींदा, तव्हां नेक सां थींदा। अल्लामा आलूसी रहमतुल्लाह अलैह लिखियो ख़ालतुहुम हत्ता तकूनू मिसलहुम, अल्लाह वारनि सां गॾु एतिरा मिली घुली वञो ताजो तव्हां बि उन्हनि जहिड़ा थी पओ। जेसीं ताईं अहिड़ो वञी नथो चढ़े तेसीं ताईं अल्लाह वारनि जो हर हिकु पासो न छॾे। त अल्लाह वारनि जो हिकु बहितरीनु माहौल, हिकु माहौल बुज़ुर्गिन अकाबरीन हिकु जमात ठाही आहे। अवामुन्नास जे लाइ बिलख़ुसूस तमामु मुफ़ीद कर आहे दावत तबलीग जे नाले सां, जंहिंमें सभ खां पहिरीं फ़ुर्सत में 4 महीना लॻाए करे इन कम जी नोयत खे सिखियो वञे ऐं उनखां पोइ पंहिंजे मक़ाम ते अची करे उन कम खे कयो वञे। रोज़ाने जा